जी नाज़रीन, सिंधी न्यूज़ में ख़बरुनि जो सिलसिलो जारी है। ख़बर शामिल कंदासीं दादू खां सखी सरदार चाढ़ण डी। दादू गोरखकिले स्टेशन जी ऑफिस सुप्रीडेंट ज़मींदार मुमताज़ अली जमाली मीडिया अॻियां सख़्त एहतिजाज कंदे दाहियो त मजीद कॉलोनी लॻ बुखारी कॉलोनी में भुट्टा बिरादरी SSP दादू जो गनमैन सॾराईंदड़ इम्तियाज़ भुट्टो ख़ादिम सोहराब ऐं ॿियनि सरकारी घिटी बंदि करे छॾी, जे सबबि घर बरसाती पानी हेठि अची वियो। खेनि मोहल्ले वासियुनि सां गॾिजी रोकण जी कोशिशि कई त भुट्टा बिरादरी जे माण्हुनि हमलो करे सख़्तु ज़ख़्मी करे फ़रार थी विया, जेका पोइ पुलिस खे एहलकार खे पंहिंजे ई बिरादरी जे माण्हुनि हथ सां पिस्टल जा बटणी कूड़ो ड्रामो रचाए असां मथां कूड़ा केस दाख़िल कराए रहिया आहिनि। मुतासिर IG सिंध DIG हैदराबाद SSP दादू खां मुतालबो कंदे घुर कई त हमलो कंदड़ जवाबदारनि खे गिरफ़्तार करे इंसाफ़ कयो वञे। ऐं दादू शहर जे सामाणो बांग वारे इलाइक़े में सहाफ़ी सिकंदर भुट्टो जे घर ते बासर जी फायरिंग। कवरेज लाइ पहुतल सहाफ़ियुनि खे ॾिसी बासर ॿीहर फायरिंग करे ॾिनी। शदीद फायरिंग सबबि इलाइक़े में ख़ौफ़ हिरास पखिड़ियल। इलाइक़े वासियुनि कार जो घेरो करे बासर शख़्स नादर जमाली खे सोघो करे वरितो। इतला ते पुलिस पहुचण बावजूदि जवाबदार खे गिरफ़्तार न कयो। इलाइक़े वासियुनि पारां पुलिस ख़िलाफ़ शदीद नारेबाज़ी बाद पुलिस जवाबदार खे गिरफ़्तार करे थाणे मुंतक़िल कयो। सहाफ़ी सिकंदर भुट्टो चयो त मंशियात जूं ख़बरूं हलाइण तां बासर नादर जमाली मचिरजी पियो। धमकियुनि ॾियण बाद हमिलो करे मारण जी कोशिशि कई आहे।